नाज़रीन बुलेटिन जो सिलसिलो जारी आहे। हिते अवां कई अहम ख़बर ॾींदा हलूं त पाकिस्तान रेलवेज़ पारां ट्रेनुनि जो शेड्यूल तब्दील न करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। रेलवे अख़्तारियुनि पारां वायरस जी सूरतहाल खे नज़र में रखंदे रेलगाॾियुनि में 70% मुसाफ़िर खणी वञण वारो तसलसल बरक़रार रखंदे रेल सर्विस जारी रखी आहे। मुल्क में कोरोना वायरस केसनि में वाधि थियण खां पोइ इज्तिमाउनि तक़रीबुनि ऐं अवामी हंधनि ते रश ते पाबंदी लॻाई वई आहे, जॾहिं त इम्कान ज़ाहिर कया पिया विया वायरस सूरतहाल जे पेश नज़र ट्रेन सर्विस भी मुतासिर थी सके थी। नाज़रीन एक भेरो ॿीहर अहम ख़बर अवां खे अपडेट कंदा हलूं त पाकिस्तान रेलवेज़ पारां ट्रेनुनि जो शेड्यूल तब्दील न करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। रेलवे अख़्तारियुनि पारां वायरस जी सूरतहाल खे नज़र में रखंदे रेलगाॾियुनि में 70% मुसाफ़िर खणी वञण वारो तसलसल बरक़रार रखंदे रेल सर्विस जारी रखी आहे। मुल्क में कोरोना वायरस केसनि में वाधि थियण खां पोइ इज्तिमाउनि तक़रीबुनि ऐं अवामी हंधनि ते रश ते पाबंदी लॻाई वई आहे, जॾहिं त इम्कान ज़ाहिर कया पिया विया वायरस सूरतहाल जे पेश नज़र ट्रेन सर्विस भी मुतासिर थी सके थी।